नौशर अफरोज़ मां रिपोर्ट कर रहियो आहे रिज़वान अली जुमाणी। अॻूणो ज़िले नाज़िम आकिब ख़ान जतोई मोरो पहुची ॿ अलॻि अज़र ख़्वाहियूं कयूं। NPP मोरो अॻवान मोहम्मद लाला अतीक पठान जी न्याणी जे फोत थी वञण ते ऐं अख्तर राजपूत जे पुटु असकर राजपूत जे फोत थी वञण ते साणनि सां अज़र ख़्वाहियूं करे ॾुख जो पिणु इज़हार कयो। उन मौक़े ते ज़िले नाज़िम आकिब ख़ान जतोई धीरण वाक़े जी सख़्त मज़म्मत कंदे चयो त असांजे ज़िले नौशर अफरोज़ ॿियनि ज़िलनि खां बहितर ज़िलो हुयो, मगर ॾींहों ॾींहुं बदअमनी ज़िले में वधंदी पई वञे। जेसीं ताईं अहिड़नि मसइलनि खे सीरियस न वरितो वेंदो ऐं वधीक मथां वारो इलाइक़ो जेको आहे हेठि मिलंदो पियो अचे। जॾहिं त धीरण में PP जे मौजूदा MNA ज़ुल्फ़िकार अली बहण जे घर में धाड़ो वारो वाक़ियो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। इन में असांखे ज़िले जी राय अमली गॾिजी ठाहिणु खपे ऐं अहिड़ा मुलविस जवाबदार ज़ाहिर थियणु घुरिजनि, छाकाणि त हीउ वॾो वाक़ियो आहे ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि ज़ाहिर थियणु खपनि। जॾहिं त सहाफ़ी रिज़वान अली जुमाणी आकिब ख़ान खां सवाल कयो त वाक़े खे 24 कलाक गुज़री विया आहिनि, हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में नाहे आई, जंहिं ते अॻवाननि चयो त इहो हुकूमत धुर खां सवाल करणु घुरिजे। बाक़ी ज़िले जे माण्हुनि में ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल आहे ऐं परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आम माण्हू इदारनि में पहुची नथो सघे त उन्हनि खे को रिलीफ मिली सघे। इदारनि में करप्शन उरूज ते पहुतल आहे, छा त इदारनि जी हालत कई वई आहे। का बि ऑफिस अहिड़ी नाहे जो माण्हू वञे को जीअं कमकार कराए सघे, जॾहिं त मुल्क जा हालात तव्हांजे साम्हूं आहिनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मसरूर ख़ान जतोई, जिन ते गाह जी भरीन ऐं मोटरसाइकिलुनि मोबाइलुनि समेत 3500 रुपया कैश फुर करे सघनि था, जेके केस मुंहिंजी सोच में बि नथा अचनि ऐं जेके मुख़ालिफ़ धुर दाख़िल कराया आहिनि।